अस्सलामुअलैकुम दोस्तों, प्रोग्राम सेजिद ऑफ सिंध जंहिंजो सिंधीअ में नालो मुडात अनोखी आंदियर सां गॾु आऊं हाज़िर आहियां प्रोग्राम जो मेज़बान मुनीर डोमकी। नाज़रीन, जीअं तव्हांखे सुध आहे परूर आहे त हिन प्रोग्राम में असां हर दफ़े असांजी इहा कोशिशि हूंदी आहे त असां कंहिं नए ॾात धणीअ खे अव्हां सां मुतारिफ़ करायूं। अॼोके पंहिंजे असां प्रोग्राम में जंहिं ॾात धणीअ सां जंहिंजे फ़न ऐं फ़िक्र ते असीं अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं उहे आहिनि मोहतरम सर हसन शेख साहिबु, जेकी पाण डायरेक्टर आहिनि रोज़ी धणी चेयर शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जा, ऐं उनखां अलावा पाण तालीम और तदरीस सां बि सलाहियल आहिनि ऐं का ॻच अरसे खां वठी अंग्रेज़ी अदब खे बि पढ़ाईंदा रहिया आहिनि। ऐं साईं जूं केतिरियूं ई कॉन्ट्रीब्यूशन्स आहिनि लिटरेचर में बि, ऐं हू केतिरी अदबी प्रोग्रामनि में रिहाणनि में वक़्तनि ब वक़्तु शामिलु थींदा रहिया आहिनि ऐं उते पंहिंजा मक़ाला मज़मून ऐं उनखां अलावा शाइरी बि पढ़ंदा रहिया आहिनि। साईं हसन शेख जी हिकिड़ी वॾी ख़ुशूसियत इहा आहे त हुनजी शख़्सियत जा केतिरा ई पासा आहिनि, केतिरा ई लाड़ा आहिनि। हू बर वक़्तु मज़मून निगार बि आहे, शाइर बि आहे, त हिकु बहितरीनु उस्ताद बि आहे, ऐं हिननि सभिनी ॻाल्हियुनि खे पासे में रखण खां अलावा हू हिकु बहितरीनु इंसान बि आहे। अचो त साणसि तव्हां सां गुफ़्तगू करायूं हुनजी फ़न ऐं फ़िक्र ते। सर, सभ खां पहिरीं ॻाल्हि त प्रोग्राम सेजिद ऑफ सिंध मुडात अनोखे में असां तव्हांखे भली कार चऊं था। वॾी महिरबानी मुनीर साहिबु, तव्हां मान ॾिनो, तव्हां मूंखे घुरायो। ऐं अदब शाइरी जंहिंखे बि लफ़्ज़नि सां मोहबत आहे न, जेके अखरनि सां इश्क़ आहे, उनजी ज़िंदगीअ में ॾात आहे, उनजी ज़िंदगीअ में रंग आहे, उनजी ज़िंदगीअ में तरन्नुम आहे, उनजी ज़िंदगीअ में मौसीक़ी आहे। इहो सफ़र हले थो पियो मोहबतुनि जो। अहीं जंहिं चेयर जा डायरेक्टर आहियो, थोरो असांजे ॿुधंदड़नि खे महिरबानी करे उनजे बारे में थोरी इंफॉर्मेशन ॾियो। बुनियादी तौर ते इहा चेयर आहे रोज़े धणी चेयर। असां वटि अंग्रेज़ी में चेयर जो इलाही माना आहिनि, पर हिते जेको चेयर जी माना उहा तहक़ीक़ इदारो हज़रत पीर सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जे नाले सां ई मनसूब आहे चेयर, जंहिंखे असीं रोज़े धणी चऊं था। साईं जन जी ख़ुशूसियत इहा आहे त जॾहिं साईं जन जी विलादत हुई त साईं जन जेको आहे रोज़े में हुया ऐं पंहिंजी अमा साइण जी जेका थञ आहे खीर मुबारक न वरितो ऐं सॼो टाइम रोज़े में हुया काफ़ी वक़्तु। उन खां पोइ साईं जन सुफ़ियाने फ़िक्र जा रहबर, शरीयत जा पाबंद, सोमो सलाद जा पाबंद, तहजिद गुज़ारे पिया, वॾा वलीउल्लाह थी गुज़रिया आहिनि, वॾा शाइर आहिनि सिंधी जा फ़ारसी जा। हीअ जेका चेयर आहे बुनियादी तौर ते उन्हनि जेको बि कमु कयो आहे ज़िंदगी में उन ते रिसर्च थिए पई। अच्छा, उन सां गॾोगॾु जेकी बहसियत डायरेक्टर अव्हां पंहिंजी ज़िम्मेवारियुनि खे कीअं था महसूसु कयो या निभायो था? छो जो डायरेक्टर जी पोस्ट सर वॾी हिकिड़ी सर वेरी रिस्पॉन्सिबल पोस्ट। सभ खां पहिरियां त माना आई एम वेरी मच ग्रेटफुल अल्लाह तबारक व तआला, अल्लाह हैज़ ब्लेस्ड मी विथ बिग रिस्पॉन्सिबिलिटी। मुनीर साहिबु, तव्हांखे ॿुधायां त रोज़े धणी चेयर खे संभालींदे मूंखे 3-4 महीना थिया आहिनि। सुभाणे न परीं 22 नवंबर ते असां सैयद शाहमर्दा शाह जेके पीर साहिबु पगारा रिहलत करे विया आहिनि उन्हनि जो जनम ॾींहुं आहे, असीं उहो चेयर जे तरफ़ां मल्हायूं पिया। अच्छा, इन खां पहिरियां नाज़रीन, तव्हां इहा हिकिड़ी इम्पोर्टेंट अपडेट ॿुधी रहिया आहियो। 22 नवंबर ते 22 नवंबर सुभाणे न परीं ख़मीस ॾियारे 12 वॻे असां डॉक्टर मोहम्मद यूसुफ कुश मेरिटस प्रोफेसर प्रोफेसर चांसलर शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जा, उन्हनि असांखे टाइम ॾिनो आहे, असीं उन्हनि जी सालगिरह मल्हायूं पिया। अच्छा, उनखां अलावा मूंखे काफ़ी टाइम थींदो, थोरो टाइम थियो 4-5 महीना। इन दौरान मां हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम करायो आहे जंहिंमें अख़्तर दरगाही साहिबु हिकिड़ो लेक्चर ॾिनो। रोज़े धणी पहिरियां बि कमु करे पई, पर मैडम वाइस चांसलर साहिबा ऐं डॉक्टर मोहम्मद यूसुफ साहिबु प्रो वाइस चांसलर मूंखे इन करे आंदो बाबा त हिते कमु थिए, हिते को कमु वारो माण्हू हुजे। ऐं काफ़ी सालनि जी माठार खां पोइ जेको 3 महीना खनि थींदा, 5 सेप्टेम्बर ते असां हिकिड़ो प्रोग्राम करायोसीं रोज़े धणी चेयर जे हवाले सां। असीं चाहियूं था त नवां प्रोग्राम थियनि। रोज़े धणी चेयर जी वेबसाइट ठाहियूं, उनजा हिकिड़ो किताब असीं मार्केट में आणियूं पिया। इंशाअल्लाह ताला डिसंबर जी 20-22 तारीख़ अची वेंदो मार्केट में उहो किताब। अच्छा सर, बुनियादी तौर जेका तव्हांजी सुञाणप आहे उहा जेकी अव्हांजे शागिर्दनि ऐं शागिर्दनि खे अव्हांखे ख़बर आहे त उहा अव्हांजी असिस्टेंट प्रोफेसर तौरु शाह लतीफ़ यूनिवर्सिटीअ जे अंग्रेज़ी डिपार्टमेंट में आहे। पर बिल्कुलु घटि माण्हुनि खे शायदि इहा ख़बर हूंदी त मोहतरम सर हसन शेख साहिबु, प्रोफेसर हसन शेख साहिबु शाइरीअ में बि पाण खे पाण मल्हायो आहे। हू जदीद दौर जो हिकिड़ो ज़बरदस्त सघारो गज़ल जो शाइर आहे ऐं केतिरनि ई ॾात धड़ियुनि, केतिरी नामवर शख़्सियतुनि
साईं जे शाइरीअ जे बारे में पंहिंजा ख़ूबसूरत राया ॾिना आहिनि। उन्हनि में मोहतरम अख्तर दरगाही चवे थो त जेतिरे क़दुरु हसन शेख जी शाइरी जो तालुक़ु आहे त उहा शुरूअ खां ई मुंहिंजे नज़र में गुज़रंदी रही आहे। हसन शेख जे ख़्यालनि में मूंखे बाक जी फुटड़ ऐं सिज जे उभरण जी ताज़गी ऐं तवानाई नज़र आई आहे। ऐं उन खां अलावा जवाद जाफ़री जवाद जाफ़री सिंधी शाइरीअ जो हिकु वॾो नाम आहे। उहे बि साईं प्रोफेसर हसन शेख जे बारे में उन जी शाइरी जे बारे में राय ॾींदे चवनि था त हसन शेख जी शाइरी ऐं संदसि शख़्सियत जो रंग खुलियल ऐं सम्झ में ईंदड़ आहे। मां उन जी शाइरी मुशाइरनि में ऐं रूबरू ॿुधी आहे। उन जी शाइरीअ में नवाण जा रंग आहिनि। नाज़रीन में को शक न आहे त प्रोफेसर सर हसन शेख वाकई माना पंहिंजी शख़्सियत में हमेशह हिकु निराला ऐं ख़ूबसूरत इम्तिज़ाज रखनि था। बुनियादी तौरु साईं हसन शेख सर आउं अव्हां खां इहो पुछंदुसि त शाइरीअ जे तरफ़ अव्हांजो लाड़ो कीअं थियो? अदब सां त हर अदब वारो चाहींदड़ जो लाड़ो ज़रूरु थींदो आहे, पर अव्हांजो अदब ऐं शाइरीअ तरफ़ लाड़ो कीअं थियो? साईं मां 9th में पढ़ंदो हुउसि ऐं घर में सरमत सिंधी जा ख़ूबसूरत कलाम हलंदा हुआ, इनकलाबी गीत हलंदा हुया। ज़ाहिद शेख जी शाइरी मूंखे ॾाढी वणंदी हुई। ज़ाहिद शेख मुंहिंजो तमामु सुठो दोस्त आहे ऐं एॾी वॾी शख़्सियत आहे त जॾहिं मां शाइरी ॿुधंदो हुउसि मुंहिंजे दिलि में अहसासु पैदा थींदो त अहिड़ो ॾींहुं कॾहिं ईंदो जॾहिं मां बि शेर लिखंदुसि अच्छा, ऐं माण्हू मूंखे ॻाईंदा। अव्हां पंहिंजो पहिरियों शेर जेकॾहिं मां मूंखे सम्झां यादि थो हुजे। त मूंखे हींअर सही तरीक़े सां यादि कोन्हे को। इट इज़ अ स्टोरी ऑफ 1996 व्हेन आई वाज़ स्टूडेंट ऑफ क्लास 9th। अच्छा, हा, त उन दौरे मूं लिखियो। ऐं ॿियो मां सम्झां थो त मुंहिंजी भेण जी रिहलत थी वई उन साल। अच्छा, असां ॿ भेण ॿाहिरि हुआसीं। उनजे जेको माना वाक़िया आहे न ॾाढो मूंखे असरु विधो ज़िंदगी में, अच्छा, माना दैट मेड माई लाइफ कलरलेस। ऐं उहे ॾींहं हुया जिन मूंखे हिकिड़ो इंस्पिरेशन ॾिनी ऐं मां जेको आहे सिटुनि सां मोहबत करणु लॻुसि। उस्ताद बुखारी चयो आहे न, ॾुखे में ॾुखो इश्क आखरनि जो रखी दोस्ती दोस्ती कीअं छॾिबी। त जेका no दोस्ती थी doubt हुई sir, अखरनि सां। there is some sort of inspiration, or there are some certain said events that drive a poet to compose a few lines. आउं अव्हां खां इहो पुछंदुसि त अव्हां नसरी नज़म बि लिखिया आहिनि, जी जी वाई बि लिखी आहे, गज़ल जा बि अव्हां सघारा शाइर आहियो। अव्हां सर इहो ॿुधाईंदा त अव्हां पाण खे कहिड़े बॉक्स में फिट था सम्झो? मां सम्झां थो त मुंहिंजे लाइ ॾाढो ॾुखियो हूंदो त मां पंहिंजे पाण खे किथे फ्रेम कयां। ख़्यालु ईंदो आहे, कॾहिं पोपट जे रूप में ईंदो आहे, कॾहिं जेको आहे ॻेरे जे रूप में ईंदो आहे, कॾहिं मोर जे रूप में ईंदो आहे, कॾहिं चंड जे रूप में ईंदो आहे। नाला असां ॾींदा आहियूं, गज़ल आहे, गीत आहे। मुंहिंजे ख़्याल में हर सिट, हर ख़्यालु, हर तख़लीक़ पंहिंजो पाण सां को रूप खणी ईंदो आहे। अच्छा सर, वापसि आउं वठी हलंदुसि अव्हांखे पंहिंजे बुनियादी सवाल ते त अदब ऐं शाइरी छा आहे अव्हांजे नज़र में? मुंहिंजे ख़्याल में इंसानी जेको जज़्बनि जो इज़हार आहे न, उनखे हिकिड़ो चैनल खपंदो आहे, उनखे हिकिड़ो माना मोड खपंदो आहे, वे खपंदो आहे। शाइरी हसीन, ख़ूबसूरत ऐं पुरलुत्फ़ पुरबहार हिकिड़ो इज़हार आहे पंहिंजे अंदर जे जज़्बनि खे सिटुनि जे रूप में ज़िंदगी ॾियण जो। अव्हांजी शाइरी खे जेतिरे क़दुरु आउं पढ़ियो आहे ऐं उनखे नज़र मां गुज़ारियो आहे, ऐं उन नतीजे ते पुॻो आहियां त अव्हीं माज़ीअ जे यादुनि में रहण वारा शाइर आहियो। अव्हीं महबूबा जे हुस्न जी वाखाण करण वारा शाइर आहियो, ऐं उन खां अलावा अव्हीं सूंहं जा पुॼारी आहियो। अव्हांजी शाइरीअ जे नज़र मां मूंखे प्यार, ख़ासि करे प्यार बि अव्हांजे शाइरीअ में रिकरेंट थीम आहे। जीअं अव्हीं चओ था त प्यार त आहे परवाह न आहे, ऐसी बंगला कारू न आहे। यानी जंहिं माण्हूअ वटि प्यार जो अहिड़ो अनमोल तोहफ़ो आहे या वॾी दौलत आहे दुनिया जी, उनखे एसी बंगलनि जी कंहिं शइ जी बि का ज़रूरत न आहे। अव्हांखे अव्हां पाण खे कहिड़ो शाइर सम्झंदो जेकॾहिं इन्हनि टिनी मां कंहिं हिकिड़ो चइजे? मां सम्झां थो त सूंहं जा मां शाइर सूंहं जो बि आहियो, शाइर प्यार जा आहियां, शाइर आहियो। समाजियात मुंहिंजी शाइरी में आहे, सूंहं बि आहे, हुस्न बि आहे। इहे समूरा जेके थीम्स आहिनि उहे कंहिं न कंहिं तरह शाइरी जो हिसो थी था वञनि। ॾिसो हुन में सर, जीअं सर हा, अव्हांजो हिकिड़ो ॿियो शेर आहे, नाज़रीन आउं अव्हांखे ॿुधाईंदो रहां, शाइर हसन शेख जो हिकिड़ो ॿियो शेर आहे त प्यार सिवाइ हर साह हुयो बेकार सफ़ा, प्यार प्यार ॾेई सिवा पोइ हर साह हुयो बेसाह सफ़ा, बेसाह सफ़ा। प्यार ॾेई पोइ साहनि खे छा संदसि जी गरमाए लफ़्ज़नि में प्लीज़? यस सर। निंड अखियुनि खां मुर्क चपनि तां चाहे वई, सार अव्हां जी चिणगूं मां भड़काए वई। बाज़ी जी पंहिंजो यादि बि आहे टहकनि हिन सां, में आख़िर। बाज़ी पंहिंजो टहकनि सां टुबटार हुयो, हाणे क़िस्मत केॾा लुड़क विछाए वई। अच्छा, प्यार सिवा हो साह हुयो बेसाह सफ़ा,
प्यार सिवा हर साह हुयो बेसाह सफ़ा, प्यार ॾेई पोइ साहनि खे गरमाए वई, यादि पिरीअ जी वाह थधेरो किंझर जो, हाय हसन खे नूरीअ जा तड़पाए वई। अच्छा वाह। ऐं अव्हांजी शाइरीअ में यादुनि जो बि काफ़ी हिकिड़ी हिस्ट्री आहे, उहा रिकरन थिए सर थी। मुंहिंजी सभु ॻाल्हि इहा आहे न त माण्हू माज़ीअ खां पंहिंजो दामन नथो छॾाए सघे। रसूल हमज़ा तोफ़ रशियन जेको आहे ॿोली जो तमामु वॾो शाइर आहे, उन जो किताबु आहे मेरा दागिस्तान। उहो चवे थो जेको माण्हू पंहिंजे माज़ीअ खे पिस्तौल जी गोली जो निशानो बणाईंदो त मुस्तक़बिल खे तोप जो गुल ॾेई उॾारे छॾींदो। ज़बरदस्त असीं इंसान ज़बरदस्त। आहियूं, असीं माज़ी हाल ऐं मुस्तक़बिल सां सलाहियल आहियूं, कनेक्टेड आहियूं, ऐं माज़ी खां असां नथा छॾाए सघूं पंहिंजो पीछो। शाइरी आहे, कॾहिं ख़्याल माज़ी में हलिया था वञनि, कॾहिं हाल में आहियूं, अच्छा, कॾहिं आउं मुस्तक़बिल में अव्हांजी था ॻाल्हि वञूं। खे थोरो हिते थोरो हुनखे स्टॉप कंदुसि, ऐं आउं इहो बि चवंदो त अव्हांजी शाइरीअ जो समाजी कार्य बि आहे। अव्हां सोशलिस्ट पोइट बि आहियो। ऐं नाज़रीन सां हिकिड़ो कपलेट सां इहो शेयर कंदुसि त हाय बुखायल ॿार तो घूरे, हाय बुखायल ॿार तो घूरे, साम्हूं केक ज़री पई आहे। सो इहो मुंहिंजी समाजी साहिबु ॾिसो, कार्य हा जो ॾिसो, रुमानवी शाइर शाइर में अदब जा ॿ नज़रिया आहिनि, तव्हां पाण अदब जा शागिर्द आहियो। हिकिड़ो आहे आर्ट फॉर आर्ट सेक, ॿियो आर्ट फॉर लाइफ सेक। मां आर्ट फॉर लाइफ सेक वारे नज़रिए जो पाबंद आहियां, उनजे आधार ते हलां थो। मिसाल तौरु, यानी जेका शाइरी हा, ज़िंदगीअ खे टच नथी पेंट करे या पेंट नथी करे, उहा शाइरी फरसूद आहे अव्हांजी नज़र न में। फरसूदा न आहे, शाइरी आहे। शाइरी आहे। आहे उन हिकिड़ो माना हिज़ आहे, उन में लुत्फ़ आहे, करंट आहे, पंहिंजो अट्रैक्शन आहे। पर मुंहिंजी नज़र में दुनिया जा जेके वॾा राइटर्स रहिया आहिनि, फैज़ अहमद फैज़ आहे, मुझसे पहली सी मोहब्बत मेरे महबूब से नवा, तव्हां हुनजो पहिरियों मिसरो पढ़ो हुसन जो आहे, पोयों पढ़ो त इनकलाब जी ॻाल्हि आहे, हीअ दर्दमंदनि माण्हुनि जी ॻाल्हि आहे। या ज़ाहिद शेख चयो मारू अहिड़ा जहांगीड़ा दिलदार बि मुंहिंजा किरदार बि मुंहिंजे गीतनि जा। या शेख हयात चयो जे हाव नहारी कोयार हली ॾींहं बुघारे वेंदासीं, छो पेर पसारे वेठो आऊं त डूंगर ॾारे वेंदासीं, आ मरणो हर कंहिं माण्हूअ खे पर हीअं न मरंदासीं साथी, काग लॻाए वेंदासीं को ॿारनि ॿारे वेंदासीं। या यूलिसीस में टेनिसन चवे थो मेड वीक बाय फैट एंड टाइम बट स्ट्रांग इन विल टू स्ट्राइव टू सीक टू फाइंड एन आउट ब्यूटी। मुंहिंजे ख्याल में अच्छा, उते बि समाजियात आहे। हसन ऐं हुस्न जे विच में जेको फ़र्क़ु आहे उहो पेश जो आहे। छा शाइर जॾहिं महबूबा जे अॻियां पेश थियनि था, उहे हुस्न जा शिकार थियनि था, न उहे हसन था रहनि, न उहे शाइर था रहनि, उहे सिर्फ़ु महबूब जो अक्स था रहनि। मां सम्झां थो हसन शाइरीअ में में नथा रहनि, महबूब हुसन में जो था उहे हसीन था थी वञनि। शाइरीअ में या शाइर जी शाइरीअ खे असर अंदाज़ कंदड़ जेका शख़्सियत आहे उहा महबूबा आहे। अव्हांजी शाइरीअ में ख़्याली महबूबा आहे या वाकई बि I आहे don't जो असांजी believe in भाभी खे बि ख़बर? idealism. I'm realist. I'm naturalist. अच्छा, इहो माना हर साईं अयाज़ चयो आहे न, मन में को महिमान ज़रूरी आहे प्यार। मिसल अवी छा था चओ? इहो त साईं हयात गुल चयो। हा, न मां जे में अयाज़ साहब मुंहिंजी कैफ़ियत साॻी आहे हिते। अच्छा हा, अच्छा, नाज़रीन मां मूंखे इहो ॿुधाईंदो हलां त हसन साहब प्यार जो शाइर आहे, प्यार फैलाइण वारो शाइर आहे। हसन साहब प्यार खे दुनिया जो सभु कुझु सम्झे थो ऐं उन्हनि माण्हुनि खां पढ़ंदड़नि खे पासीरे थियण जी सलाह बि ॾिए थो साॻे वक़्तु जेकी नफ़रत वहिंवारनि था। पाण चवनि था त अहिड़नि माण्हुनि खां त हसन पासीरो रहिबो जिन जे मन में नफ़रत जो वहिंवार वसे थो। यानी हसन साहब जे मुताबिक़, शाइर हसन शेख जे मुताबिक़, हर उहा शइ जंहिंमें नफ़रत जो एलिमेंट हुजे उहो प्यार न आहे। प्यार जो मक़सदु प्यार फैलाइणु, प्यार जो मक़सदु प्यार खे सम्झणु, प्यार जो मक़सदु महबूब जे राज़ ऐं रमज़नि खे बि सम्झणु। अच्छा सर, हलूं था ॿिए पासे ते। वाई अव्हां पाण खे पंहिंजी वाईअ जे बतौर शाइर में कीअं था ॾिसो? सुठो साईं, मां त हाणे पंहिंजो पाण खे नथो चई सघां मां छा आहियां। इहे पढ़ंदड़ राय ॾेई सघनि था, ॿुधंदड़ राय ॾेई सघनि था। मूंखे जेतिरे ताईं महसूसु थियो आहे वञी शाइरी बि पढ़ंदे, अव्हां टिनी सिंफ़ुनि में मां पाण तव्हां सां मल्हायो हिकिड़ी आहे। वाई तव्हां सां शेयर कयां थो, ॿुधायां असांजे थो। उहा नाज़रीन खां वाई प्लीज़। आहे जेका उस्ताद अब्दुल गफ़ूर सुमरे साहब आवाज़ टीवी ते रिकॉर्ड करी लाइव हुन ॻायो हुयो। उहा आहे मुंहिंजे ॻाल्हियुनि जा पखी, हा, तुंहिंजे ॻाल्हियुनि जा पखी मुंहिंजे दिलि जी ढंढ ते यादि काई विया छॾे। तुंहिंजे ॻाल्हियुनि जा पखी मुंहिंजे दिलि जी ढंढ ते यादि काई विया छॾे। पाण गुज़रियासीं जितां
पाण गुज़रियासीं जितां पेर पंहिंजा हा उते यादि वाह काई विया छॾे वाह समुंड ते का शाम हुई समुंड ते का शाम हुई नेण हा टकरिया जिते यादि काई विया छॾे तुंहिंजे ॻाल्हियुनि जा पखी इन ॿ मिसरा मूंखे यादि नथा अचनि सो सूंह नेण तव्हांजे शाइरी में बि रिकरेंट थी हा इहो हिकिड़ो मिसाल जे ज़िंदगी तौर सो मां आहे ॿियो नाज़रीन सां शेयर कंदुसि पंहिंजा नेण असांखे अर्पे राति हसन हमराज़ ॾेई वियो ऐं उन खां अलावा रूहानी रम्ज़ बि अव्हांजे हा, शाइरीअ में बिल्कुलु नज़र ऐं अचे तफ़्सुर थो जो ज़िक्र आहे, हिसो आहे। ऐं बेदल तुंहिंजो राग असांखे बेदिल तुंहिंजो रूहानी राग के असांखे राज़ रूहानी ॾेई के वियो राज़- अच्छा you believe in positive love you believe in market love these days I don't believe in market love. there's another term market I love believe in you believe in spirituality. spiritual Yes, love I believe in 100%. Definitely, we are part of Sindh, and Sindh is, you know, that it's the land of saints and awliyas. हज़रत बेदिल साईं जो जेको प्रोग्राम थींदो आहे हर साल उते मूंखे सादत नसीब थींदी आहे त मां पंहिंजो को शेर उते पढ़ां ऐं साईं अख़्तर दरगाही साहिबु मुंहिंजो दोस्त आहे मुंहिंजो उस्तादु आहे मां सां ॾाढी मोहबत कंदो आहियां साईं सां इलाही बेइंतहा इज़त आहे एतिराम आहे ॾिसो न वरी बि अव्हांखे त मां ॾिसां थो यादि तव्हांखे जो आहे उते जॾहिं असां वञूं था त उन्हनि बुज़ुर्गनि जी निस्बत नसीब थिए थी या उन सचल साईं आहे त ऑटोमेटिकली उन्हनि जो असरु उन्हनि जी शाइरी असांजी शाइरी खे गाइड थी करे रहनुमाई थी Acha, करे sir, now the last moments of this interview are remaining. We will be very quick to ask, and I will be asking very quickly. You have to briefly answer. ज़िंदगी जो कोई यादगार वाक़ो तव्हांखां जेको विसरियो न हुजे ऐं खोड़ शॉर्ट सारा शॉर्ट में ॿुधाइणो आहे शॉर्ट में हाणे ॿुधाइणा आहिनि हा जवाब मुंहिंजो असिस्टेंट प्रोफेसर जो इंटरव्यू हुयो अच्छा उन में डॉक्टर परवीन शाह साहब जेका मौजूदा वाइस चांसलर आहे उन जेको आहे जंहिं तरीक़े सां मूंखे माना मूंखे चई मां जीअं अंदरि दाख़िल थियुसि त मूंखां हुननि पुछियो त छो त मां के माना मैडम थोरो साहिब मुख़्तसर जल्दी में थोरो मूंखे चई इख़्तिसार हसन सां हावर कमु यू वठो। हाँ, yes. जेको मैडम जो हसन हावर यू हुयो न पुछणु यकीन तव्हांखे इट एनर्जाइज्ड मी It infused their spirit. हा इट गेव मी न्यू लाइफ अच्छा छो त वाइस चांसलर साहिब आहे माना हिकिड़ी वॾी अज़मत वारी हैसियत अच्छा वारी। ज़िंदगी में जेकॾहिं हसन शेख साहब ॿीहर जेकॾहिं ॿार थियनि त कहिड़ी ख़्वाहिश पंहिंजी पूरी कंदा छो त ॿार बि रिकरेंट थी बाबा जी शाइरी में मां सम्झां थो ॿार जेको तालीम ऐं किताबनि सां वधीक मोहबत करे अच्छा अहिड़ी का ख़्वाहिश जेका हाणे पूरी रही हुजे मां सम्झां थो मां ख़्वाहिशुनि जो पाण न लॻंदो आहियां ख़्वाहिशूं नंढियूं शयूं आहिनि अलाह साईं मूंखे हुनखां वधीक नवाज़ियो आहे जितना दिया सरकार ने मुझको उतनी मेरी औकात वाह नहीं वाह अलाह मूंखे एॾो नवाज़ियो आहे एॾो करम आहे पंहिंजे अम्मा जी बाबा जी एॾी दुआ आहे मुंहिंजो बाबू तजिद गुज़ार आहे अम्मा साईं जी दुआ आहे सुठा दोस्त मिलिया आहिनि ख़्वाहिशूं नंढो माण्हू रखंदो आहे मुंहिंजो वाह मक़सदु आहे वाह अच्छा सर जेकॾहिं अहिड़ी फिल्मी दुनिया में हुजो हा त कहिड़ी शख़्सियत जहिड़ा हुजो हा या उन जहिड़ा थियणु चाहियो हा मां शख़्सियत जहिड़ो त हाणे थियां या नथा ॿी ॻाल्हि आहे पर मां साहिल लुधियाना जहिड़ो शाइर ज़रूरु थियां अच्छा साहिल हा लुधियानी हा उहो उनजी माना मुख़्तलिफ़ उनजो असरु आहे मां न असर न आहे मूंखे हुनजी फिल्मी गीत वणंदा आहिनि अच्छा वणंदा आहिनि अच्छा अहिड़ी का तव्हांजी अकेडमिक को अहिड़ी को ॾींहुं या इवेंट यादि हुजे अॼु ताईं तव्हां विसारे न हुजे इन इंटरव्यू खां सवाइ हा 2015 में मूं पोइट्री कॉम्पिटिशन करायो शाहबुल लतीफ़ यूनिवर्सिटी इंग्लिश डिपार्टमेंट में डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा बशीर साहब डायरेक्टर हुआ ऐं डीन साहब हुआ डॉक्टर यूसुफ प्रसाद उते जेको ॿारनि खे मूं इनकरेज कयो मां ॿारनि खे जेको आहे क्लास में ॿुधंदो हुउसि छोकिरा शाइरी खणी ईंदा कची पुकी पोइ उन्हनि खे जेको प्रोग्राम करायो उनखे जेकी शीट्स ॾींदुसि उनखे सर्टिफिकेट्स मां पंहिंजे तरफ़ां ॾिना जेका उन्हनि जी तर्फ़ां मोट मिली जेका इज़त मिली या उनमें जेको शाइराणो स्वभाव पैदा थियो उहो उन असरु करायो अच्छा सर हिन महिल ही प्रोग्राम अव्हांजो इंटरनेशनल कम्युनिटी बि ॾिसंदी हूंदी ही प्रोग्राम अव्हांजा शागिर्द शागिर्दान बि मे बि ॾिसंदा हुजनि ऐं ही प्रोग्राम सॼी दुनिया ॾिसे थी छो त यूट्यूब ऐं फेसबुक ते उन खां अलावा शायदि तव्हांजा फ्रेंड्स बि ॾिसंदा हूंदा तव्हां को सभिनी खे कलेक्टिवली व्यूअर्स लाइ को जामियो मैसेज ॾियणु चाहींदा मां हूंदा सभिनी खे इहो मैसेज ॾियणु चाहींदुसि महिरबानी करे पंहिंजो मक़सदु सेट कयो गोल सेट कयो मक़सद खां सवाइ ज़िंदगी अणपूरी आहे ख़ाली आहे हर शइ जे पोयां मक़सदु आहे जहिड़े तरीक़े सां असांजो दोस्त इनाम शेख चवंदो आहे त जेकॾहिं माण्हू सिर्फ़ु पंहिंजे हिसे जो सचु ॻाल्हाए त बि दुनिया मां अधु गंद साफ़ थी सघे थो असां पंहिंजे पंहिंजे हिसे जो सचु ॻाल्हायूं पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु कयूं त दुनिया में पाकीज़गी सफ़ाई मेरिट अची वेंदी ऐं असांखे पंहिंजो मक़सदु जेको आहे उहो मक़सदु अहिड़ो हुजे जेको फलाही लाइ हुजे आबादी लाइ हुजे बर्बादी जे लाइ न हुजे नुक़सान लाइ न हुजे असां तव्हांजो हिकिड़ो मक़सदु आहे अलाह ताला तबारक खे ज़िंदगी ॾिनी आहे असां हुनखे सूंहं सां पुरसुकून भले तरीक़े सां कंहिंजा पेर न खिड़ियो कंहिंजे लाइ खॾो न खोटियो हिकिड़ी शरीफ़ानी मोतबर ज़िंदगी गुज़ारे मुंहिंजे ख़्याल में तारीख़ में ऑक्सीजन न आहे हूंदी पर को बि कंहिं माण्हू तारीख़ में ऑक्सीजन न आहे हूंदी पर पोइ बि कंहिं माण्हू माना पंहिंजे किरदारु पंहिंजी शख़्सियत पंहिंजी मनता जे करे जीअरा हूंदा आहिनि असां सभई तव्हां तॾहिं जीअरा हूंदासीं जॾहिं असां को चङो कमु करे वठंदासीं Sir Hassan, it was a pleasure while talking to you.
नाज़रीन हिन सां I गॾु enjoyed प्रोग्राम completely. Thank you so much for giving थैंक me यू time. नाज़रीन प्रोग्राम सेजिद ऑफ सिंध जो वक़्तु पूरो थिए थो। इंशाल्लाह ॿिए दफ़े कंहिं ॿिए ॾात धणीअ सां गॾु हूंदासीं। तेसीं ताईं अला वाही।